तव्हांजी ॾाॾे जी उमिरि अंदाज़ो घणी हूंदी? तक़रीबन 140 साल खां मथे थी विया 140? जी साईं। मुंहिंजो ज़िक्र वरितल आहे सोरहे बादशाह खां। चवे थो त सिलसिले कादरी जो जेको पीर साहिब वारनि जो ज़िक्र जेको मुरीद खे ॾींदा आहिनि उहो मूं वरितो सूर्य बादशाह खां, पीर सबक़तुल्लाह शाह खां। 2 साल अॻु में हिन ॿुधायो त आउं 40 साल खां वॾो थी चुको आहियां। 140 साल खां। मुंहिंजो सन आहे कोन। तुंहिंजो सन आहे कोन? तुंहिंजो माना उमिरि आहे कोन? वॾो फ़क़ीर तो घणा चकर पई साईं सूर्य बादशाह जी ज़ियारत कई? हाणे मां तव्हां खां कारनि में वञा थो, अछनि में मां वरी छा जो नालो आहे चवे थो त मौजूदा गादी जेको पी साईं सूर्य बादशाह जॾहिं शहीद थियो तॾहिं उन खां अॻु में जमायत कई थी मां कारी ॾाढ़ी में वञा थो, अछी ॾाढ़ी में सुवारी में वापसि ईंदुसि। अच्छा। उहो हिन पागारी शिकिल में अची वियो वापसि। मौजूदु आहे? मौजूदु आहे। वञण जो सवारी में सफ़र ई कोन कंदो, पंधु हलंदो? पंधु 32-33 किलोमीटर डेली जी, हितां खां ढोरो नारो जी डेली जी आउटबैक जी ॻाल्हि। अञा बि अक्सर माण्हुनि खे यकीन नथो अचे त संदसि उमिरि 140 सालनि खां मथे आहे, पर संदसि पोटे जी दावा मूजिबि फ़क़ीर गाज़ी ख़ैर मोहम्मद राजड़ 140 सालनि खां बि वॾो आहे। यादि रहे त हुर मुजाहिद गाज़ी फ़क़ीर ख़ैर मोहम्मद राजड़ जे पोटे मोहम्मद वारिस पंहिंजी उमिरि 55 साल ॿुधाई ऐं चयो त संदसि वालिद गुज़िरियल साल 95 वरहनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। फ़क़ीर गाज़ी ख़ैर मोहम्मद राजड़ खे सभ खां वॾो एज़ाज़ सूर्य बादशाह पीर साहिब पागारे खां ज़िक्र वठण जो हासिल आहे, जॾहिं त संदसि मूजिबि हुन सूर्य बादशाह जो केतिरा ई भेरा दीदार पिणु कयो। फ़क़ीर गाज़ी ख़ैर मोहम्मद राजड़ बाबति चयो वञे थो त हू पंहिंजे दौर जो वॾो दिलेर ऐं अरड़ो इंसान रहियो आहे। हू 1965 ऐं 1971 जी पाक भारत जंगियुनि दौरान अॻियनि मोर्चनि ते विढ़ंदे दुश्मन मुल्क जे फ़ौजियुनि जा ॾंद खटा कंदो रहियो ऐं खेसि गाज़ी जो लक़ब मिलियो। फ़क़ीर गाज़ी ख़ैर मोहम्मद राजड़ वटि 75 साल पुराणियूं नायाब राइफ़ल्स त मौजूदु आहिनि, पर हुन 1958 में इनाम तौरु मिलियल रिवाल्वर ऐं उन जो लाइसेंस सांढे रखियो आहे। त दोस्तो ही वीलाग मिनी सीरीज़ आहे ॾाढी दिलचस्प, जो हिन झूने हुर मुजाहिद जी स्टोरी तजसुस हैरान कुन तारीख़ी वाक़ियनि दिलेरी जे किसनि सां भरपूर आहे। हुर मुजाहिद गाज़ी फ़क़ीर ख़ैर मोहम्मद राजड़ संदसि उमिरि बाबति पाण छा थो ॿुधाए, इहो सभु कुझु आहे हिन मिनी सीरीज़ में। त सिंध जे हिन अनोखे ऐं तारीख़ी किरदार सां मिलण लाइ हलूं था उमरकोट ज़िले में ढोरो नारो भरिसां संदसि ॻोठु अमीन मोहम्मद राजड़। वीडियो जेकॾहिं आख़िर ताईं ॾिसंदव त असुलु वाह वाह थी वेंदी। ॾेह परॾेह में रहंदड़ समूरा दोस्त पंहिंजे भाउ जो ही चैनल सब्सक्राइब ज़रूरु कनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, ख़ुश जो आबाद हुजो। दोस्तों, उमरकोट ज़िले जे तालके पिथोरे जे ॻोठ अमीन मोहम्मद राजड़ में मौजूदु आहियूं। हिन ॻोठ में हिन ओताक में हिकु अहिड़ो शख़्स मौजूदु आहे जेको पूरी तारीख़ आहे। हिन सूर्य बादशाह पीर साहिब पागारे जी केतिरा ई भेरा ज़ियारत पिणु कई ऐं जंगियुनि में बि हिसो वरितो। 65 वारी जंग में बि हुन हिसो वरितो, 71 वारी जंग में भी हिस्सो वरतो। उन अचो तो उन तारीख़ी किरदार से मिलूँ था। दोस्तों, आज हम मौजूद हैं उमरकोट ज़िले के गांव मोहम्मद अमीन राजड़ में। यहाँ पर एक ऐसा किरदार मौजूद है जो एक शख्सियत नहीं बल्कि एक तारीख़ है। उनकी उम्र 110 साल से ज़ायद बताई जाती है और वो हुर मूवमेंट के आई विटनेस भी हैं। और जब अंग्रेज़ों ने सिंध में मार्शल लॉ लागू किया तो उनकी भी यादें उनके जहन में अभी तक महफूज हैं। तो आइए आज उनसे आपकी मुलाकात करवाते हैं। उनका नाम है हुर मुजाहिद गाज़ी ख़ैर मोहम्मद राजड़। आइए उनसे मिलते हैं। अस्सलाम वालेकुम साईं, खुश आयो, तबीयत सही है? तो करे बजे तो माफ कर दो बजे तो। हाँ बस अल्लाह रहम करे। बड़ा है जो लेसन आने से कौन तो। हाँ, याकूब मंगरियो साहब हितां जो ही रहवासी है, पाड़ेसरी है। फ़क़ीर ख़ैर मोहम्मद राजड़ साहब जो है ज़ाहिर तमाम वॾी उम्र है उनजी ऐं ॾाढियां ॿुधे थो। तंहिंजे करे असांजी कोशिशि हूंदी त साईं जी मदद वठिजे, ॻाल्हि ॿोल दौरान असांजी ॻाल्हि फ़क़ीर ताईं पहुचाए सघे।
सो थोरो मुख़्तसिरनि साईं याकूब साहिब सां ॻाल्हि ॿोल करे वठूं था। साईं तव्हां कॾहिं खां सुञाणो था फ़क़ीर खे ऐं तव्हांजो अंदाज़ो छा आहे, केतिरी उमिरि हूंदुसि? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इरफान साहब तव्हांजी महिरबानी, जेको ही किरदार जेके आहिनि इन्हनि खे मंज़र आम ते आणूं था। साईं मुंहिंजी उमिरि तक़रीबन 51 साल या 52 साल आहे, पर मूं फ़क़ीर खे ईअं ई ॾिठो जीअं ॾिसां पियो, जीअं फ़क़ीर गाज़ी ख़ैर मोहम्मद खे, ऐं मुंहिंजनि वॾनि सां गॾु रहियो ऐं बहितरीनु किरदारु आहे। असांखे इन ई कंडीशन में ॾिठोसीं। सदाईं फ़क़ीर तक़रीबन किरत हूंदी हुई शहर पंधु वञण जो, सवारी में सफ़र ई कोन कंदो, पंधु हलंदो? पंधु हलंदो। पर केतिरा किलोमीटर अंदाज़ो रोज़ कंदो? तक़रीबन आउटबैक जेका आहे सा तक़रीबन 32-33 किलोमीटर डेली जी, हितां खां ढोरनारो जी डेली? डेली जी आउटबैक जेका। अच्छा। असां गाॾी ते या मोटरसाइकिल ते ईंदा आहियूं त फ़क़ीर असांखे सुबुह जी टाइम में असां बनियुनि ते वेंदा हुआसीं त मिलंदो, शाम जो वरी वञिणो। अच्छा, इहो केसि ताईं तव्हां पंधु कंदे ॾिठो? असां फ़क़ीर खे को समथिंग 2 साल थिया हूंदा या 3 पंधु छॾियो हूंदो। हा, हाणे त उहो पुअर थी वियो आहे बिल्कुलु, बीमारी जे करे, उन जे करे तव्हां महसूसु थी वियो। फ़क़ीर सां कचेरी शुरू कयूं था। तव्हां महिरबानी करे असांजी जेका ॻाल्हि पहुचाइजो, छाकाणि त उहो ॾाढियां ॿुधे थो। न फ़क़ीर जा असीं सही तर्जुमान आहियूं। हा न, हा सही आहे, ठीकु। ॾाढो साईं अस्सलाम वालेकुम, ख़ुशि आहियो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, पगारे दुआ आहे। तबियत कीअं आहे? तबियत सही आहे। तकलीफ़ कहिड़ी अथव अॼुकल्ह? वक़्तु वॾो गुज़री वियो आहे। चवे थो त हीअ तकलीफ़ कहिड़ी आहे तबियत में? तकलीफ़ हा, तकलीफ़ ॼमार त वॾी थी वई आहे। 100 रुपया हे अंग्रेज़ वारो दौर कोन हो। हाओ हाओ अंग्रेज़ हुआ, सोरे बादशाह, 46 बादशाह जी बादशाह हुकूमत थी, 10 बंदी थी आयो, पोइ कटी छॾी अंग्रेज़नि खे। ईअं वियो जीअं हींअर जोड़े जा जमा निकिरी विया। अच्छा, इहो तव्हां हाणे त थी आहियो झूना, पर जॾहिं हींअर कमु हले तक ते, हा असांजे दौर में हो स्कूल ई कोन हुआ। सही आहे, त कंदा छा हो? किरत कहिड़ी तव्हांजी? रोज़गार कहिड़ो? रोज़गार पुछो, रोज़गार कहिड़ो? तव्हांजो जॾहिं जवान हुआ न, तॾहिं कमु कहिड़ो कंदा हुआ? बनी जो, बनी बारे जो? बनी हुई माल हुयो, बनी पंहिंजी हुई आहे? माल हुयो, मेयूं गोयूं रिठियूं बकरियूं, उहे बनी पंहिंजी हुअसि? बनी पंहिंजी हुई या हारी पोइ कंदो हुयो? बनी हाजी मोहसिन जी, काज़ी नूर मोहम्मद, सियाज़ो हमेशह हाजी मोहसिन जा हारी। काज़ी नूर मोहम्मद वारनि जा, काज़ी मोहसिन वारनि जा बि हारी रहिया? हारी। हार पोइ पुछो के घणा साल थिया आहिनि हार पोइ छॾे अथव? फ़क़ीर तव्हांखे घणा साल थिया आहिनि हारी पोइ छॾे खे? हा, तक ते तक उहो अंदाज़न माण्हू मुंहुं जो हाणे हींअर पंहिंजा राजड़ आहिनि न, हाशिम जो राजड़ आहे, गागर मंगेरियो आहे, बरखियान, मुंहुं जो सन आहे कोन। तुंहिंजो सन आहे कोन? तुंहिंजो माना उमिरि आहे कोन? हा, तव्हांखे जंहिं मक़सद सां ॻाल्हि करणी आहे उहा तव्हां मूंखां पुछो त अचो असल ॻाल्हि ते, कम टू द पॉइंट। कम हाणे पॉइंट ई आहे हिकिड़ी। मुंहिंजो ज़िक्र वरितल आहे सोरे बादशाह खां। चवे थो त सिलसिले कादरी जो जेको पीर साहिब वारनि जो ज़िक्र जेको मुरीद खे ॾींदा आहिनि, उहो मूं वरितो सूर्य बादशाह खां, पीर सबक़तुल्लाह शाह खां। माना इहो वॾो एज़ाज़ आहे इहो? हा, इहो वॾो एज़ाज़। सूर्य बादशाह ज़िक्र वरितो, ज़िक्र बादशाह खे जैसलमेर मां 4 दावतूं खजी आयूं। जैसलमेर मां पीर साहिब जूं 4 दावतूं खजी आयूं। ढोरे नाले में हाजी खानम जो ॻोठु आहे न, इन दड़े भिटे ते 4 रातियूं 4 ॾींहं सूर्य बादशाह रहंदो। इहे दावतूं कंहिं कयूं? जैसलमेर जूं हुयूं। जैसलमेर जूं चयो। असांजी जमायत जो तरीक़ो आहे, उन में जैसलमेर हिकिड़ो तरीक़ो आहे। उहो चयो थो जेके 4 दावतूं जॾहिं खजी आयूं, 4 दावतूं पीछे वरितो, चइण खां पोइ 5 दावतूं फ़क़ीर गागर जी दॿे ते गागर मंगेरियो, गागर फ़क़ीर। पोइ चई ही असांजी, असांजो मुखो ख़ालकनो फ़क़ीर कीरियो, ख़ालकनो फ़क़ीर कीरियो, वञो मुखो जैसलमेर जो न अवांजी दावत जो पीछे असांखां नारे जो चौकी जो मुखो असांखां पीछे चढ़ियो हाजी गुलाम ॻोठु सोभाणी।
अच्छा इहा जेका पी साईं सूर्य बादशाह जी तो पहिरीं ज़ार त हिते कई, पहिरीं ज़ार त हिते इन्हनि दावतनि में कई। 16 बजे पहिरें ये दादो पहुचो न हिन खां अॻु में पहिरीं 16 बजे दादा सघे तो हली तो महर आहे ॻोठ मीरपुर खां खाण में खाण हाओ जे 7 पुट हुआ अबू बकर ओस्मान उमर हैदर बचल हाओ इहा जेका दावत या मूं पहिरीं दादा कई इहा पोइ घणनि सालनि खां पोइ ढोलनारे दावतूं थियूं। पिछे हज पढ़ी आयो पोइ अची इहे दावतूं वरितई 3 दावतूं या मीरपुर महर वारी दावत पोइ झंडो मरी पोइ पीर जमशा जो ॻोठु 3 दावतूं वरितई। अच्छा जेके जैसलमेर जूं दावतूं ढोरे नारे खजी आयूं 4 दावतूं इहे 4 दावतूं इहे हुननि महर वारी दावत खां घणनि साल पहुतियूं। वो जैसलमेर जो सभु तो हुते जो हुयो मुंहिंजो इहो ढोनारे में पोइ हुन दावत खां पोइ घणनि सालनि खां पहुतियूं। इहो दावत हितां पिछे चढ़ियो न तॾहिं आयो गागर फ़क़ीर वटि गागर खां वियो असां वटि आयो ॿियो तव्हां असां खां वियो हाजी अच्छा गुलाम पुछो घणा दफ़ा तव्हां पीर साहिब अखियुनि सां ॾिठो, घणा भेरा ॾिठो? तव्हां फ़क़ीर तो घणा चकर पी साईं सूर्य बादशाह जी ज़ियारत कई? चयो हाणे आउं त वॾो हुउसि साईं इहे सियासूं कयूं पोइ वठी मुंहिंजी माउ वीचारी वठी वई मुंहिंजो मामू हाजी ओस्मान वठी वियो दरगाह ते मां अॻे ज़िक्र न वरितलु हूंदो सिधा नोई आहे हिन खे ज़िक्र ॾे ख़लीफ़े खे चई ख़लीफ़ो बुख वठी वेंदो पीसे अच्छा पोइ ख़लीफ़े खे वठंदो त अञा मुरीद कोन थियो। अञा मुरीद कोन थियो आहे। सही नोई आहे हिन खे ज़िक्र वठी ॾियो मुरीद नोई जे ज़िक्र न वरितो त नोई सां मुरीद कोन्हे। सही 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 पोइ ज़िक्र वरितो ज़िक्र वठी अची हाणे वठी वञो रोज़ ते पोइ त थोरी चोटियूं वधी चयो हाणे छो मुरीद कंदो गारो निकितो जमात खिची गारो कंदी सम्झ में हा हा सम्झो भाउ। ओ जोरो अच्छा इहे तरीक़ा ॿुधाए थो साईं चाचा ॿुधाए तॾहिं माण्हू मिसकीन हुआ पुछो त पीर साईं सूर्य बादशाह जो चेहरो मुबारक यादि आहे? पी साईं सूर्य बादशाह जो मुख मुबारक चेहरो मुबारक तोखे यादि आहे? ईअं मुख चौकी हुयो नारे जो न पी साईं जी तस्वीर यादि आहे तोखे? पी साईं सूर्य बादशाह मूंखे कालो जहिड़ी कालो की न सूर्य बादशाह पी साईं सूर्य बादशाह सुवारी केॾी रखंदा हुआ? वॾी रखंदा फ़क़ीर खे चए फ़क़ीरो हाणे मां तव्हां खां कारनि में वञा थो अछनि में मां वरी छा जो नालो आहे चवे थो त मौजूदा गादी जेका पी साईं सूर्य बादशाह जॾहिं शहीद थियो तॾहिं उन खां अॻु में जमायत कई थी मां कारी ॾाढ़ी में वञा थो अछी ॾाढ़ी में सुवारी में वापसि ईंदुसि। अच्छा उहो हिन पागारे जी शिकिल में अची वियो वापसि जो मौजूदु आहे। मौजूदु आहे। अच्छा फ़क़ीर खां पैसे चढ़ियो फिर 3 महीना सफ़र हो 3 महीननि जो। अच्छा इहो जेको वाक़ियो आहे इहो पुछो किथे चयो हुई त इन जो तफ़सील पुछो। इहो साईं इहो जेको पी साईं चयो त मां कारी सुवारी में वञा थो ऐं अछी सुवारी में वापसि ईंदो इहो किथे चयो हुई कहिड़ी जॻह ते? इहा ख़बर कंदो कोल या बोल साईं ॿुधो हूंदो त पी साईं फरमान ॿुधो जमायत में पाण पैसे खां अच्छा पोइ जमात जो हथ बंदि हूंदो हो न हींअर रास खां हले भई ख़लीफ़ा पैसा था वठनि अॻे हथ बंदि थियो हथ बंदि वारो माण्हू जो मरी वेंदो न पैसे खे रिपोर्ट खां मिली पैसे अची माण्हू मरी वियो चई हथ खुली वियो हथ बंदि हो चई हथ बंदि हो माण्हू मरी वियो न चई हथ खुली वियो मुंहिंजे खां पोइ हथ चेहरे बंदि हो। अच्छा हींअर त साईं हथ बंदि भई हथ पिया ॾियनि अॻे हथ जो मथां थिया हथ जमात में ईंदो हीअं हथ हीअं रखी ईंदो। दोस्तो हुर मुजाहिद गाज़ी ख़ैर मोहम्मद राजड़ जो पोटो आहे ऐं ॾोहिटो आहे। हिननि ॿिन्ही सां कचहरी कयूं था हीअ ॿई पर घोर लहंदा आहिनि। तव्हांजो नालो छा आहे? मोहम्मद वारिस मोहम्मद वारिस। जी तव्हांजी उमिरि घणी आहे? 55 साल 55 साल। जी जी ऐं तव्हांजे वालिद साहब? 95 साल 95 साल। उहो हयात आहे? हाणे इंतकाल थी वियो आहे। इंतकाल थी वियो आहे 2024 में 2024 में। तव्हांजे ॾाॾे जी उमिरि अंदाज़ो घणी हूंदी? तक़रीबन 140 साल खां मथे थी वियो आहे। 140? जी साईं
940 इलाही आहे 140 खां मथे थी विया तव्हांजे वाले साहिबु तव्हांजे ॾाॾे जो वॾे में वॾो औलाद हो या वॾे में वॾो लालो वॾे में वॾो जी औलाद? जी हा अच्छा उन छा ॿुधायो कुझु या साईं त हाणे तमामु ज़ईफ़ थी वियो आहे 2 साल अॻु में हिन ॿुधायो त आउं 40 साल खां वॾो थी चुको आहियां 140 साल खां मथे 140 साल सम्झ में ॻाल्हि नथी अचे 110 सम्झ में अचे थी 115 120 बि पर हुन जे चवण जे मुताबिक़ हाणे असांखे त तव्हां ॿिनि माण्हुनि जे तरफ़ां जेके उन दौर जा हुआ ॾाढो ख़ुदि पाण चवंदो हो त माना उन टाइम ते आउं तमामु बिल्कुलु जवान हुउसि मूं ज़िक्र बि वरितो अच्छा उन जवान हो जी जी हा सही आहे त दोस्तो अॼु लाइ एतिरो ई इंशाल्लाह सुभाणे विलाग जे ॿिए पार्ट में हुरमुजाहिद गाज़ी फ़कीर ख़ैर मोहम्मद राजड़ खां संदसि उमिरि बाबति पुछंदासीं गॾोगॾु जंगियुनि जे किसनि समेत ॿियो घणो कुझु ॼाणण लाइ मिलंदो ऐं हा हिन झूने हुरमुजाहिद जे 80 वरनि जे भाइटे ऐं संदसि ॾोहिटे वटि बि ॿुधाइण लाइ ॾाढियूं दिलचस्प ॻाल्हियूं आहिनि त मिलूं था सुभाणे शाम 6 वॻे इंशाअल्लाह तव्हांजो छा थिए फ़कीर ख़ैर मोहम्मद चाचो तव्हांजो चाचो थिए तव्हांजी उमिरि घणी आहे 80 साल 80 हा घणा सौ खां मथे मथे इलाही थी वियो आहे 100 150 थी वियो आहे 100 थी वियो आहे ॾेढ थी वियो आहे